कातलाणी हमले में ज़ख़्मी थियल सीनियर सहाफ़ी नसरुल्ला गडानी ज़िंदगी जी जंग हाराए वियो। 4 ॾींहं अॻु मीरपुर माथिलो में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में नसरुल्ला गडानी मरणिंग थी वियो हो। नसरुल्ला खे ॻणितीअ चोकी हालत में पहिरीं रहीम यार ख़ान जी अस्पताल पहुचायो वियो। 2 ॾींहं अॻु नसरुल्ला खे एयर एम्बुलेंस ज़रिए कराची जी आगा खान अस्पताल मुंतक़िल कयो वियो। गुज़िरियल राति वाटसन डॉक्टर्स जो हवालो ॾींदे चयो त नसरुल्ला जी तबियत हाणे सुधरंदड़ आहे। नसरुल्ला गडानी अॼु सुबुह ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम धणीअ हवाले कयो। शहीद नसरुल्ला गडानी जो मढ़ मीरपुर माथिलो नियो वियो। वॾी वज़ीर मुराद अली शाह ऐं सीनियर वज़ीर शर्जील मेमण पारां सहाफ़ी नसरुल्ला गडानी जे वाटसन सां ताज़ियत जो इज़हार। सोग में मीरपुर माथिलो ऐं जरवार शहर बंदि थी विया। SSP ऑफिस आॾो धरणो। शहीद नसरुल्ला गडानी जे क़त्ल ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरणा। ॾेहकी में क़ौमी इशारा ते धरणो, ट्रैफ़िक मुअतल, हयात पिताफ़ी, तंगवाणी, ठडी मीरवार, ढोरो नारो, सखरंड ऐं ॿियनि शहरनि में सहाफ़ी तोड़े सिविल सोसाइटी सरापा एहतजाज। क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार करण जो मुतालबो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।